क्लास 9 मजमून रियाजी यूनिट 1 लेसन 11 रेडिकल्स एंड रेडिकेंड्स मूल ऐं मूल जो पायो पार्ट 1। आऊं आहियां अवां जो रियाजी जो उस्ताद राशिद अली सिंध ऑनलाइन स्कूल में अवां खे भली कार। ॿारो असां पोयनि क्लासनि में स्क्वायर रूट ऐं क्यूब रूट जे बारे में पढ़ी आया आहियूं। हिन सबक में असां रेडिकल्स ऐं रेडिकेंड्स खे सही तरीक़े सां सम्झण जे लाइ स्क्वायर रूट जो रिविजन कंदासीं। स्क्वायर रूट यानी ॿियो मूल। स्क्वायर रूट ऑफ अ गिवन नंबर a is a number x. When we multiply a number itself, the result will be given number a. कंहिं बि गिवन अदद जो ॿियो मूल हिकु अहिड़ो अदद हूंदो आहे जंहिंखे असां पंहिंजो पाण सां ज़र्ब कंदा आहियूं त असांखे गिवन नंबर मिलंदो आहे। मिसाल तौरु हिते असां वटि गिवन नंबर आहे 25, त उहो कहिड़ो नंबर आहे जंहिंखे मां पंहिंजो पाण सां मल्टीप्लाए कयां त असांखे रिज़ल्ट मिले 25, त उहो आहे 5। त पोइ असां हिते चवंदासीं त 25 जो स्क्वायर रूट जेको आहे उहो आहे 5। अहिड़े तरीक़े सां इट इज़ डिनोटेड बाय अंडर रूट a is equal to x or a power 1/2 is equal to x। हाणे असां इन खे ॿिनि तरीक़नि सां लिखी सघूं था। हिन खे असां रेडिकल फॉर्म चवंदा आहियूं ऐं हिन खे असां एक्सपोनेंशियल फॉर्म करे चवंदा आहियूं ऐं इहे ॿई जेके आहिनि उहे स्क्वायर रूट खे ज़ाहिर कंदा आहिनि। इन द स्टैंडर्ड फॉर्म nth रूट ऑफ a और a पावर 1/n। अहिड़े तरीक़े सां हाणे द सैम्पल उहो जेका ही साइन आहे उनखे असां चवंदा आहियूं रेडिकल जी साइन या अंडर रूट जी साइन। n इज़ कॉल्ड इंडेक्स ऑफ रूट एंड a इज़ कॉल्ड रेडिकेंड। द नंबर विच इज़ प्रेजेंट इन रेडिकल इज़ कॉल्ड रेडिकेंड। हाणे हिन साइन खे असां चवंदा आहियूं त मूल जी साइन जेका हूंदी आहे उहा ही जेका आहे उहा हिते पई आहे, हिते हिन साइड हिते पई आहे, उहो ही इहा सही आहे। एंड n इज़ कॉल्ड द इंडेक्स ऑफ द रूट। हाणे इहो इंडेक्स हूंदी आहे ऐं जेको a हूंदो आहे उनखे चइबो आहे मूल जो पायो यानी कि रेडिकेंड। उहो नंबर जेको रेडिकल जी साइन जे अंदरि हूंदो आहे उनखे असां चवंदा आहियूं रेडिकेंड यानी मूल जो पायो। इहे जेके आहिनि तव्हांखे टे शयूं यादि रखणियूं पवंदियूं, हिकिड़ी n यानी इंडेक्स, ॿियो रेडिकल जी साइन ऐं टियों रेडिकेंड। इहे शयूं तव्हां पंहिंजे ज़हन में रखी छॾियो ऐं इन खे लिखण जा ॿ तरीक़ा हूंदा आहिनि। हीउ जेको आहे इनखे असां रेडिकल फॉर्म करे चवंदा आहियूं ऐं हिन खे असां चवंदा आहियूं एक्सपोनेंशियल फॉर्म। साॻे तरीक़े सां असां वटि क्यूब रूट यानी टियों मूल हूंदो आहे। कंहिं बि गिवन नंबर जो टियों मूल हिकु अहिड़ो अदद हूंदो आहे जंहिंखे असां पंहिंजो पाण सां 3 दफ़ा ज़र्ब कंदा आहियूं त पोइ असांखे गिवन नंबर ईंदो आहे। हाणे असां इन खे रेडिकल फॉर्म में हिन तरीक़े सां लिखंदा आहियूं त क्यूब रूट ऑफ a इज़ इक्वल टू x और एक्सपोनेंशियल फॉर्म में a पावर 1/3 इज़ इक्वल टू x। त अचो त असां हाणे हिन जो हिकिड़ो मिसाल लिखूं। हाणे असां वटि अदद आहे 64 जो असांखे जेको आहे क्यूब रूट मालूम करिणो आहे। त 64 उहो कहिड़ो अदद आहे जंहिंखे मां पाण सां 3 दफ़ा ज़र्ब कयां त अचे कहिड़ो अदद अचे 4। हाणे हिते असां वटि आहे 64, त उहो कहिड़ो अदद आहे जॾहिं मां उनखे पंहिंजो पाण सां 3 दफ़ा ज़र्ब कयां त मूंखे मिले छा 64। त इहो ही थियो त असां चवंदासीं 64 जो क्यूब रूट आहे 4। हाणे ॿिए तरीक़े सां असां वटि अदद आहे 64, त उन जॾहिं असां पावर 1/3 छॾाईंदासीं त उहो थी वेंदो 4। अहिड़े तरीक़े सां फोर्थ रूट यानी चौथो मूल। कंहिं बि गिवन अदद जो चौथो मूल हिकु अहिड़ो अदद हूंदो आहे जंहिंखे असां पंहिंजो पाण सां 4 दफ़ा जॾहिं ज़र्ब कंदा आहियूं त पोइ असांखे उहो गिवन नंबर ॾींदो आहे। त nth रूट त फोर्थ रूट ऑफ a इज़ इक्वल टू x और a पावर 1/4 इज़ इक्वल टू x। अचो त असां हाणे हिन जो हिकिड़ो मिसाल कयूं। ॿारो हींअर असां वटि अदद आहे 81 यानी 81 जो चौथो रूट छा बीहंदो, उहो बीहंदो 3। अहिड़े तरीक़े सां असां वटि आहे अदद 81 जंहिंजो पावर असां 1/4 छॾाईंदासीं त इहो थी वेंदो 3। हाणे आहे फिफ्थ रूट यानी पंजो मूल। कंहिं बि अदद जो पंजो मूल हिकु अहिड़ो अदद हूंदो आहे
जंहिंखे असां पंहिंजो पाण सां ज़र्ब कंदा आहियूं त उहो असांखे गिवन नंबर ॾींदो आहे, जंहिंखे लिखियो वेंदो आहे फिफ्थ रूट ऑफ a इज़ इक्वल टू x और a पावर 1/5 इज़ इक्वल टू x। हाणे अचो त असां हिन जो मिसाल कयूं। ॿारो हाणे असां वटि अदद आहे 32, जॾहिं 32 जो असां फिफ्थ रूट छॾाईंदासीं त असां वटि जवाबु ईंदो 2 और असां 32 जो पावर 1/5 छॾाईंदासीं त असां वटि जवाबु ईंदो 2। त असां चवंदासीं त 32 जो पंजो मूल आहे 2 ऐं हिन तरीक़े सां ॿिए तरीक़े सां तव्हांखे ख़बर हूंदी, मां तव्हांखे सेखारे चुको आहियां। हीअ जेको आहे हीअ जेकी शयूं आहिनि हीअ एक्सपोनेंशियल फॉर्म में लिखियल आहिनि ऐं हीअ शयूं जेकी आहिनि उहे रेडिकल फॉर्म में लिखियल आहिनि। हाणे असां वटि आहे nth रूट, यानी nth रूट ऑफ a इज़ इक्वल टू x और a पावर 1/n इज़ इक्वल टू x। हाणे चए थो त कंहिं बि अदद a जो जेको nth रूट हूंदो आहे उहो असां वटि x हूंदो आहे अहिड़े तरीक़े सां। हाणे हीअ जेको आहे उहो स्टैंडर्ड फॉर्म आहे। हाणे असां हिननि जेकी बि शयूं पढ़ी आयासीं असां हुनखे nth रूट में जेको आहे स्टैंडर्ड वे वारे तरीक़े सां लिखी छॾियो आहे। हाणे वंस अगेन मां तव्हांखे रिपीट थो करायां त जेको अदद तव्हांजी हिन रेडिकल जी साइन जे अंदरि हूंदो त असां हुनखे चवंदा आहियूं रेडिकेंड, ठीकु आहे, उहो a हूंदो आहे हमेशह। बहरहाल a हुजे या b हुजे या c हुजे फ़र्क़ु नथो पए, पर जेको बि अदद तव्हांजी रेडिकल जी साइन जे अंदरि हूंदो उहो तव्हांजो हूंदो रेडिकेंड, जंहिंखे चयो वेंदो आहे मूल जो पायो, तव्हां इहा यादि रखिजो। ऐं जेको ही अदद ॿाहिरि हूंदो आहे यानी कि इंडेक्स जेको हूंदो आहे, इंडेक्स इहो मूल खां जेको ॿाहिरि हूंदो आहे इनखे इंडेक्स चयो वेंदो आहे, यानी कि n इंडेक्स ई हूंदो आहे। इहो असांखे ॿुधाईंदो आहे रूट जे बारे में, इहो स्क्वायर रूट आहे, इहो क्यूब रूट आहे, फोर्थ रूट आहे या फिफ्थ रूट आहे। यादि रखिजो त स्क्वायर रूट जे अंदरि असीं छा कंदा आहियूं त n जी वैल्यू असां हुते नयूं लिखंदा, छाकाणि हुते अंडरस्टूड हूंदी आहे त n जी जेका वैल्यू आहे उहा 2 ई हूंदी आहे। क्यूब रूट जे अंदरि असां लिखंदा आहियूं उनखे फोर्थ रूट, फिफ्थ रूट, अॻिते जेकी बि रूट ईंदा त असां उन्हनि जी वैल्यू n जी लिखंदासीं ऐं सिर्फ़ु स्क्वायर रूट जे अंदरि नयूं लिखंदा, उहा अंडरस्टूड हूंदी आहे। तव्हां इहा ॻाल्हि पंहिंजे ज़हन में रखी छॾिजो। हाणे ॻाल्हि पियो करे त वेयर n इज़ पॉज़िटिव इंटीजर z प्लस एंड n इज़ ग्रेटर देन 0। हिते इहो पियो ॿुधाए त n हिकु वाधू सॼा अदद सां तालुक़ु रखे थो ऐं जेका n जी वैल्यू हूंदी उहा हमेशह 0 खां वॾी हूंदी। a जेको आहे हक़ीक़तनि सां तालुक़ु रखे थो ऐं जेको हीउ x आहे उहो वाधू सॼो अदद हूंदो अहिड़े तरीक़े सां। Differentiate between radical and exponential form of an expression। मूल ऐं सगनिमा सूरत जे इज़हार में फ़र्क़ु। जीअं त असां पढ़ी आया आहियूं त x इज़ इक्वल टू nth रूट ऑफ a इज़ इन अ रेडिकल फॉर्म एंड सिमिलरली a पावर 1/3, a पावर 2/3, a पावर 3/2, a पावर 1/n और a पावर m/n आर सम एग्जाम्पल ऑफ द एक्सपोनेंशियल फॉर्म। हाणे जेकॾहिं जंहिंमें रेडिकल जी साइन हूंदी उहो रेडिकल फॉर्म आहे सिंपली, ऐं जंहिंमें रेडिकल जी साइन कोन्हे, अगरि डायरेक्ट पावर गिवन आहिनि कंहिं बि नंबर जे मथां त पोइ असां छा चवंदासीं, उनखे चयो वेंदो आहे एक्सपोनेंशियल फॉर्म। ऐं इहे शयूं मां तव्हांखे ॿुधाए चुको आहियां हिते, रिमेंबर दैट। ऐं हिते इहा ॻाल्हि पियो ॿुधाए त रेडिकल फॉर्म बराबरि हूंदो आहे एक्सपोनेंशियल फॉर्म में। बिल्कुलु इहा ॻाल्हि सही आहे, इहे हमेशह पाण में बराबरि ई हूंदा आहिनि। हींअर nth root of a is in radical form and a power 1/n is in exponential form अहिड़े तरीक़े सां। पर ॿारो तव्हां हिते ही ॻाल्हि तव्हां यादि रखिजो त उहो हिनखे तव्हां हीअं बि लिखी सघो था, को मसइलो ई कोन्हे, मतां तव्हांजो हिते हीअ छा लिखियलु आहे, हिनखे तव्हां लिखी सघो था त a n इज़ इक्वल टू x, हले मतां तव्हां मुंझो, सही आहे अहिड़े तरीक़े सां। हाणे असां वटि मिसाल आहे त अंडर रूट 3/4 खे जेको लिखियलु आहे रेडिकल फॉर्म में, इन खे मटायो छा में, इन खे मटायो एक्सपोनेंशियल फॉर्म में। त पोइ असां कीअं मटाईंदासीं, त लिखंदासीं जस्ट सॉल्यूशन, सभ खां अवल लिखंदासीं जेको असां पहिरियों जेको स्टेप आहे उहो सेम ई लिखंदा आहियूं, ठीकु आहे। त असां हिनखे छा कंदासीं, असां हिनखे जेको आहे एक्सपोनेंशियल फॉर्म में मटाईंदासीं। त असांखे ख़बर आहे त हीअ जेका साइन हूंदी आहे उहा बराबरि हूंदी आहे छाजे, 1/,
1/2 जे सही आहे। अहिड़े तरीक़े सां अचो त हाणे असां इनखे मटायूं त असां लिखंदासीं त 3/4 1/2 अहिड़े तरीक़े सां। हाणे जेकर असां वटि ॿियो सम हुजे उहो आहे त हाणे असांखे 5th रूट ऑफ 5/7 खे एक्सपोनेंशियल फॉर्म में मटाइणो आहे त असांखे असां इनखे मटायूं था। हाणे सभ खां अवल पाण लिखंदासीं सॉल्यूशन लिखियोसीं त पोइ पहिरियां साॻियो स्टेप लिखियो आहे 5/7 अहिड़े तरीक़े सां त पोइ लिखंदासीं जस्ट 5/7 इंटू पावर घणो थींदो हिते 1/5 अहिड़े तरीक़े सां। असां वटि जेकॾहिं असां टियों खणूं था त टियों नंबर जेको सम खणूं था असां 9th रूट ऑफ x/y होल स्क्वायर खे तव्हां हींअर एक्सपोनेंशियल फॉर्म में मटायो त पोइ असां हाणे इनखे मटायूं था। सभ खां पहिरियां असां साॻियो स्टेप जेको आहे उहो लिखी विया आहियूं त हाणे थींदो x/y इंटू 2 ऐं हिते थींदो पावर इंटू 1/9 अहिड़े तरीक़े सां पोइ थी वेंदो ही x/y 2 इंटू 1 2/9 अहिड़े तरीक़े सां। हेठियनि जेकी एक्सपोनेंशियल फॉर्म में लिखियल आहिनि सम उन्हनि खे रेडिकल एक्सप्रेशन में मटायो। सम आहे असां वटि 5/7 ते पावर आहे 1/3 त सॉल्यूशन त पहिरियों स्टेप साॻियो। अचो त हाणे असां इनखे मटायूं त इन जे लाइ असां लिखंदासीं इज़ इक्वल टू त हीअ आहे असांजो 1/3 छा खे ज़ाहिर कंदो आहे क्यूब रूट खे त पोइ असां लिखंदासीं त हिते लिखंदासीं त क्यूब 5/7 अहिड़े तरीक़े सां। असां वटि ॿियो नंबर जेको सम था कयूं हींअर हींअर असां वटि सम आहे 12 पावर n/2 त असांखे हिन खे जेको आहे उहो रेडिकल फॉर्म में मटाइणो आहे त अचो त असां हिन खे मटायूं। असां लिखंदासीं त n/2 यानी हिन खे चऊं था हीअ छा में आहे हिन खे असांखे स्क्वायर रूट में लिखिणो आहे तो छो जो हिते जेको 1/2 आहे उहो ज़ाहिर कंदो आहे त हीअ जेको सम आहे जॾहिं इंडेक्स अपान में जेकॾहिं 2 हूंदी आहे हिते पोइ असांखे इहा ख़बर पवंदी आहे त इहो जेको सम आहे स्क्वायर रूट जो आहे। अचो त मटायूंसि। हिते असां लिखंदासीं ही स्क्वायर रूट जी साइन त 12 पावर छा थींदो हिते n अहिड़े तरीक़े सां। अॼु जो लेक्चर हिते पूरो थियो। वरी मिलंदासीं नए लेक्चर में। तेसीं ताईं अला भाई।